सिंधी आहियूं या 4 करोड़ सिंधी आहियूं त 1.5 करोड़ या 2 करोड़ औरतूं आहिनि। तंहिं करे औरत सॼी दुनिया में लातिनी अमेरिका आहे ऐं यूरोप आहे, ॿिया आहिनि। हीउ दौरु जेको आहे मुंहिंजे मुस्लमाननि में कुर्द जेके औरतूं आहिनि उहे अॻे खां ई पर्दो कोन कंदियूं आहिनि। कुर्दनि वटि पर्दो आहे ई कोन ऐं तमामु गैरतमंद कुर्द आहिनि। कुर्दनि वीचारनि खे कुर्दनि जे इलाइक़नि ते 4 मुल्कनि कब्ज़ो कयो। हिकिड़े पासे ईरान, ॿिए पासे तुर्की, टे पासे शाम, चोथे पासे इराक। विराए पाण में जीअं आहे न हवा ई हिकिड़ी शइ आहे, हिकिड़ो चोई थियनि करे हिकिड़ो हिनखे हिकिड़ो हिनखे हिकिड़ो कुर्दनि सां इहो वैल थी वियो। पर कुर्द सलाहुद्दीन अयूबी जंहिं यूरोप वारनि खे जेका आख़िरी शिकस्त सलीबी जंगनि में ॾिनी उहो सलाहुद्दीन अयूबी कुर्द हो। त कुर्द वॾा गैरतमंद माण्हू आहिनि पर हुते पर्दो आहे ई कोन। ऐं कुर्द औरतूं जेके हींअर 2-4 महीना अॻे या साल ॾेढ अॻे जेका कुर्द जी जदोजहद हली, टूपी खिलाफ़ ऐं शाम खिलाफ़ इहा, उन्हनि में औरतुनि जो किरदारु अदा कयो। उते औरतुनि जूं फ़ौजूं ऐं रेजिमेंटूं हुयूं। त औरत हिकिड़ी वॾी इनकलाबी किरदारु आहे। इहा ख़बर असांजे सिंधी अवाम खे पलीअ साहिब खे सभ खां वॾी ख़बर हुई। पलीअ साहिब 1979 में राव के हज कॉन्फ्रेंस खां पोइ कोट लखपत में हो ऐं फाज़िल साहिबु 1982 में हुन आज़ादु थियो। उहो हिकिड़ो साल फाज़िल साहिबु ॿाहिरि थिया। 1983 में इम्बाटी वरी अंदरि वियो। त 1982 में जेको फाज़िल साहिबु ॿाहिरि निकितो उन 2 वॾा कमु कया। हिकिड़ो त MRT नमूना तंज़ीम कयईं ऐं ॿियो त सिंधाणी तहरीक जे कॉन्फ्रेंस, पहिरीं कॉन्फ्रेंस जेका बुनियादी कॉन्फ्रेंस हुई उहा नवंबर जे महीने 1982 में उहा पंहिंजे ॻोठ पंहिंजे घर में उते सिंधाणी तहरीक जी पहिरियों कन्वेंशन उते थियो। असांखे इहो इतला आयो त भाउ सिंधाणी तहरीक जो जेको आहे उते थींदो। ऐं मुंहिंजी घरवारी खे ऐं ॿिया इहो असांजे मुंहिंजी छोकिरी पढ़ियल हुई अंडरे में, हितां खां वठी वियुसि अंडरे। मुंहिंजो हाणे हितां शायदि ॿियूं ॿार आहिनि सिंधाणी तहरीक जूं। ऐं हितां असां हिकिड़ा डॉक्टरनि जे थ्रू करे वियासीं उते मायूं। असांजे कमु हिते हो, औरतुनि में कमु हो। उते अञा सिंधाणी तहरीक जो बुनियादु कोन पियो पर इनकलाबी हिते हिकिड़ी ॻाल्हि हुई न। ऐं उन खां अॻु में अदी हूर निसा, अदी गुलाम फातिमा ऐं मरियम रहू इहे हिते आयूं हुयूं, दौरो बि करे वियूं हुयूं। तंहिं करे उन्हनि जो वॾो असरु हो। 1982 में आउं अंडरे त पोइ उतां JNU कॉन्फ्रेंस जे अंडरे मां डॉक्टरनि ते उहो उते रावकी पहुचाई। उहो चयो असीं हाणे पढ़ाई घर में वञूं, असां कीअं वेंदासीं? मुंहिंजो अवां दर खोलिया त हलियो वञो। अवां ॾिजो न केरु अव्हांखे थोरा कोन कढंदो, वञो। पोइ जीअं कयल तरियूं असांजो वरी माहौल अहिड़ो आहे तमामु हिकिड़ो कोई पियल माहौल। घटी में का माई निकिरंदी पहिरीं मर्द को रोट जो आवाज़ परे थी उहो माहौल माई को हिन घर खां हुन ताईं वञे। तंहिं करे हे हलतियूं पई। पोइ अंदरियूं, पोइ शाम जो वरी ॿाहिरि निकितियूं। पोइ चऊं असुलु असांजी माइटरियूं आहिनि ई हवा जेका हुननि खे मोहबत मिली उते जेके ॿियूं मायूं उन्हनि सां ऐं जो कुर्ब मिले असुलु असांजी माइटूं हीअ आहिनि। हीअ ॿियूं जेके असांजूं आहिनि से त असांजी दुश्मन आहिनि असांजी ज़ात वारियूं। तंहिं करे 1982 में इहा जेका सिंधाणी तहरीक जीअं बुनियादु पियो ऐं उन खां पोइ वरी 83 में MRT जी लाइ फाज़िल साहिबु वॾी जदोजहद कई सिंध में। फाज़िल साहिबु जेके बि तबक़ाती या तनज़ीमी या तरक़ी पसंद धुरियूं हुयूं उन्हनि सां मिलायूं। एतिरे ताईं जो चंबड़ में असां जेके कामिल ईसा बुखारी जो दौरु हुआ उते जेको चंबड़ वारनि में वियो उते जो उते मीरपुर में आयो फाज़िल साहिबु। सॼी सिंध जो तूफ़ानी दौरा फाज़िल साहिबु 1983 में शुरू में कया। 15 अगस्त ते फाज़िल साहिबु पाण गिरफ़्तारी ॾिनी त सिंधाणी तहरीक मुज़ाहिरनि में शरीक थियणु लॻी। उन खां पोइ 1982 खां वठी हेसि ताईं 38 साल थी विया आहिनि सिंधाणी तहरीक। पोइ सिंधाणी तहरीक कॾहिं वधीक या घटि ऐं सिंधाणी तहरीक जूं तमामु हिकिड़ियूं वॾियूं ज़बरदस्त कारकुन जेके आहिनि माण्हू। हिकिड़ी अदी ममताज़ निज़ामानी हुई, ॿी अदी ज़ाहिदा शेख हुई। इहे
तमामु ज़बरदस्त लीडर सिंधाणी तरीक़ो अने तमामु वॾो असरु हो। मुंहिंजी घरवारी खे वठी वेंदियूं हुयूं, पोइ आपसुनि जो दौरो कंदियूं हुयूं, उहे सभु खाराइण ॿियो हिते सॼो इहे दौरा कंदियूं हुयूं। सिंधाणी तारीख़ जे हिकिड़े सभु खां जेका आहे मर्दनि खां वधीक आम अली साहब के वली खान चवंदो तो आपकी जो ये बड़े बालू वाली फौज है ये बड़ी खतरनाक फौज है। उते जगह है नूर मोहम्मद तरकी खिलाफ 1978 में जो नूर मोहम्मद तरकी अफगानिस्तान में इनकलाब आंदो वो जो मुलाऊं थिया वो मुलनि के खिलाफ वरी उते जेके आहिनि इनकलाबी औरतूं उन्हनि जी फौज ठही। पोइ उहा इनकलाबी फौज उन्हनि जी वॾी हाणे ख़बर हुई नूर मोहम्मद तरकी उन जे दौर में वॾो उन्हनि किरदारु अदा कयो हो अफगानिस्तान जे औरतुनि इनकलाबी जेका